सदर अभी मुमताज़ निज़ामानी साहिबा, जोगो महरी साहब असांखे मोकिलाए थो करे, पर महिरबानी करे वेठो आहे यूसुफ लगारी साहब, ॿिया सभई दोस्त भेनरूं भाउ जीअं सिंधी ऐं जीअं हिन मुल्क जी थोरी सॼी दुनिया जे इंसाननि जी पंहिंजे इंसानी हक़नि लाइ सभ खां पहिरीं ऐं सिंधियुनि खे जिन जी जान सां मुबारकबाद ॾियां थो, जिन हीअ कॉन्फ्रेंस कोठाई आहे, ऐं अव्हांखे मुबारकबाद ॾियां थो जो अव्हां सिंधियुनि पहिरीं हिते सॾ ते हिते आया, दिलि थिया ऐं भरम भरी थी माण्हू ॾिठो त औरतुनि जी बि तनज़ीम सॾ थिए थी, माण्हू अचनि था ऐं ख़ासि करे औरतूं अचनि थियूं। शाइर चयो आहे सिंध जे सॾ ते सॾ जेको न ॾे कोड़ियो थी पए। असांजे समूरनि मसइलनि जो बुनियादु हीअ ॻाल्हि आहे त असीं हिक ॿिए खे सॾ ते सॾ ॾेई न सघिया आहियूं। हाणे असां ॾियणु शुरू कयो आहे, उन जो नतीजो बि ॾिसो पिया त ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरनि थियूं, माण्हू गॾु थियनि था, शायरनि जी ॾे वठि थिए थी, दुख सूर थियनि था ऐं माण्हुनि जूं ॾांह जा ज़रा आस्ते आस्ते गॾु थियनि था, हिक ॿिए खे ॾिसजे थो, अखियुनि जो हयात थिए थो, मालूमात थिए थी, ॻाल्हियूं यादि कनि थियूं, माण्हू वेझा थिए। त तमामु सुठी ॻाल्हि थी आहे। यूसुफ खटियूं मिठियूं ॻाल्हियूं कयूं। मुंहिंजे ख़्याल में अॼु जेके असां ॿार ऐं बिरला ॿुधा ऐं रोअण जे सख़्तु ख़िलाफ़ आहिनि, सख़्तु उसूलनि ख़िलाफ़ आहिनि, कॾहिं कोन रोअंदा आहिनि, 500 माण्हू मरी कोन रोअंदा आहिनि, छाकाणि जो जेको रोअण जो असांजी कोठा हुई उहो असां कई रोई छॾियो आहे सवाइ रोअण जो। सभ खां ॾुखियो रोअण उहो आहे त जॾहिं अखियुनि में लुड़क न हूंदा आहिनि ऐं न किरंदा आहिनि, उहो सभ खां वॾो आहे ऐं वॾो आयल उन न विसां हंजू जे हारी आणियो आब अखियुनि में तेहते ॾेखारी सजण जी सारी से न की रूम में चूम थी। मतिलबु इहो कोन्हे जेके रोअंदा जे कूड़ा आहिनि, ईअं न आहे, पर मतिलबु हीअ आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, कॾहिं कॾहिं हीअ त हाणे गड़बड़ाऊं आहिनि, पर या माण्हू ॿ कम करे सघे, हिकिड़ो या त रोइजे या त पंहिंजे अखियुनि में आयल लुड़कनि खे बाहि में तब्दील कजे, गुस्से में तब्दील कजे, तजवीज़ में तब्दील कजे, सलाह में तब्दील कजे, अमल में, बेड़ में, जुरत में मुक़ाबले कजे। अगरि असां पंहिंजे मुल्क में पंहिंजे दुख खे उन कीमियाई अमल जे ॿारण तौरु वक़्तु करे छॾियो आहे, इन ॿारण मां हू अमल कंदो, पर इंसान आहे मुतासिर थिए थो ऐं बेहद मुतासिर आहे। जॾहिं इहो कॉन्फ्रेंस जो मक़सदु फ़क़ति हेतिरो थिए त जेके असां ॿुधो ऐं ॾिठो उहो ई असीं ॾिसूं त मां सम्झां थो त इहा कॉन्फ्रेंस पंहिंजे मक़सद में कामयाबु थी। असीं वकील बि आहियूं ऐं लिखंदड़ बि आहियां, पढ़ंदड़ बि आहियां ऐं महसूसु कयूं था ऐं सॼे सिंध में टूर कयूं था, पर हिन मुख़्तसर अरसे में असांजे अॻियां जेके हक़ीक़तूं आहियूं ऐं जंहिं रंग बि आहियूं ऐं जंहिं अखियुनि में साम्हूं आहियूं, ऐं उन सम्झां त ॿियो को तजुर्बो अहिड़ो थी आहे जो असांखे एतिरो असरु करे आहे जेतिरो अॼु हिन मर्द में थियो। ॻाल्हियुनि खे ॾिसण जा ॿ तरीक़ा, हिकिड़ो ई त मानी कान पकी आहे पर हाणे छो कोन बचाए, चांहि थधी थी वई आहे छो कोन थी, दादी में लेट थी वियासीं छो कोन थियासीं, हिकिड़ो तरीक़ो ई आहे। ॿियो आहे शयुनि जा फर भरा सबब ऐं कारण मालूम, जीअं डॉक्टर टेस्टूं कंदा, हीअ बीमारी किथां थी, एंजियोलॉजी जो सब्जेक्ट आहे, छो थी, कीअं थी, सबब कहिड़ा आहिनि, कोकुणा वेंदा हेठि वेंदा वञी ॻोल्हे रहंदा त कैंसर थियो। त हिकिड़ी त इहा ॻाल्हि थियणु खपे त भई हीअ मसइलो वञी कीअं थियो, कोर्टनि पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कोन कया, पुलिसनि पंहिंजा पावर इस्तेमालु कोन कया, हुकूमत हे चूं कयूं, हिकिड़ो त फौरी सबब, ॿिया मसइलनि जा पुनः सबब, ऐं कॾहिं कॾहिं इहा जरा काज़ल रिलेशनशिप आहे, शयुनि में काज़ ऐं इफेक्ट जो रिलेशनशिप आहे, उहा कॾहिं एतिरो परे हूंदी आहे जो सदियुनि जे विच में रिश्ता हूंदा, सदियूं अॻु हिकिड़ो अमल थियो। मूं वटि पंहिंजे अॻु में मज़मून में लिखियो आहे त सूरज में जो पाणी थो चढ़े उन जो सबबु अजीब आहे, उहो ही आहे त
तो कई करोड़ साल अॻु जॾहिं बर्फानी दौर हो तॾहिं हिंदू कुछ जबरन वट बर्फ जमी वही हुई, वो अञा ताईं न पिघली आहे जो करोड़े साल उते बर्फ उन दौर में जमय न थी आहे त हिन दौर में एतिरी बर्फ न थी ठहे कि जेको सिंधु दरिया में पाणी थो अचे उहा बर्फ जमियल आहे करोड़े साल अॻु। ऐं उहा जे अॼु वरी पाणीअ जो अलाए गर्मी जो थोरो दर्जो मथे चढ़ी वञे, उहा जे बाफ़ जे सूरत में बर्फ थिए त ई मोक्ष उड़ी वञे। त कॾहिं कॾहिं तमामु रिमोट कनेक्शन हूंदा आहिनि, परे तंहिं करे माण्हू सम्झी न सघंदो आहे त हिननि शयुनि जा कारण हेके हूंदा। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इहो तरीक़ो आहे त फौरी तरह हिकु मकीअ थिया, ॿियो हिकिड़ो तरीक़ो आहे त शयुनि जा जेके परे जा थोरा पर भरा सौ पवनि उन्हनि खे थोरो दौर कजे। हिते माण्हू पढ़ियल करे वेठा आहिनि, तंहिं करे शयुनि खे थोरो ख़्याल सां ॾिसण जी ज़रूरत आहे। मिसाल अॼु तव्हां ॾिसो पाण ते वेठा आहियूं बाक़ा में, तव्हां यादि आहे सिंध जी समूरी तारीख़ में इंग्लैंड जे अंग्रेज़नि जे ज़माने में जॾहिं अंग्रेज़ हो, दुश्मन हो, साम्राज्य हो, हिंदू असांजा भाउ हुआ, कलमूं कोन पढ़ंदा हुआ, कलमूं पसंदि कोन कंदा हुआ, नमाज़ूं चङा केतिरा पढ़नि केतिरा ॾाढी धाड़ियुनि ठग आहिनि, बदमाश आहिनि ऐं सख़्तु मुड़ुसु तमामु ॾुखिया हुआ। उन समूरे दौर में जेके माण्हू यादि आहे कॾहिं अहिड़ो वाक़ियो सम्झंदा आहियो? कॾहिं कॾहिं अहिड़ी बेवसी हुई, कॾहिं अहिड़ा यतीम हुआसीं, केॾा अहिड़ा जाम थियल हुआसीं, हेॾा निहारियूं हेॾा मर निहारियूं त को रस्तो न हुजे, का वाह न हुजे। अहिड़ो दौर कॾहिं हो? कॾहिं छा इहा ॻाल्हि सवाल नंबर ॿियो आहे, छा इहो ॻाल्हि इतमादी मिड़ी हलंदे हलंदे आयासीं, गाॾी उड़ी थी पई, हलंदे हलंदे हिकिड़ी अहिड़ी जाइ ते अची पहुतासीं जिते असांजो धणी दौड़ी कोन्हे। हलाए छो अदा छा थियो? अदा ख़ुदा खे ख़बर। ईअं आहे या अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजी ख़बर पइजी सही थिए, ऐं किन माण्हुनि खे ख़बर हुई। ऐं टियों सुवाल आहे, छा अहिड़ा माण्हू हुआ जिन चयो त बाबा हीअ ॻाल्हि हीअं थी त सुभाणे हीअं थींदो, अॻु ई ॿुधायूं। ऐं कीअं आहे त के माण्हू हुआ जिन उहा ॻाल्हि ॿुधी कान। पंजो सुवाल आहे त छा ईअं त न आहे त उन्हनि ॻाल्हि कई, ॿुधी न वई, उल्टो उन्हनि ते मनामत कई वई, तूं बदमाश ई ॻाल्हि थो करी, उन्हनि सां चतूं थियूं, खिलिया, मनामत थी, बाबा ही त दुश्मन आहे। ॾिसणो आहे त ईअं त न थियो आहे। मुंहिंजो चवणु आहे त इहो थियो आहे। हिन सूरत हाल पाण अकेला थियो आहियूं। जॾहिं आऊं आख़िरी दफ़े मूं अवामी नेशनल पार्टी जे जनरल सेक्रेटरी जे उहिदे तां हिन करे इस्तीफ़ा ॾिनी जो हुननि एमपीएम सां छा कयो, मुझे वही कान चयो इस बात को आप छोड़े, बाकी जो आप कहेंगे हम करेंगे। मुझे इस बात को हम छोड़े, बाकी रहेगा क्या? कुछ नहीं रहेगा। हम इस तंजीम में हम वो मिनिस्टर सिंधी बडेरे नहीं है कि बडेरा का सब कुछ लुटा लो, बडेरा साहब मेंबर बना बैठा है, बडेरा साहब नजीर बना बैठा है, हम लोगों में से नहीं। आई नॉट रिमेन हियर। तो दिस इज नॉट फॉर कोचिंग। साहब के गुजारिश है कि हम हाणे चवां थो तो बर्बान के कोट न मुझे वली खान चयो वलिया साहब अब सुने, सिंध को एक ऐसी फेंटी लगने वाली है कि तुम लोग जांच करो। फेंटी लगेगी सिंध। मुझे किस जुर्म में तो जुर्म तो कहो अमान ॾिसो त हिन वक़्तु सिंध जा माण्हू अकेला तने तना कंहिं ज़माने में असांजा दोस्त पछाण जा दोस्त सभु कुर्बान कंदा। केतिरा दोस्त थे मुझे दूंगा जंहिंखे ख़बर आहे त खान अब्दुल गफ्फार खान मुंहिंजे घर आयो, पाण खे खणाए हेठि वेठो, मूंखे चुमियो नहीं, भाग कर पाते। पलीजा साहब अब हमारी बात से मुत्तफिक हूँ। मुझे मैं आपकी बात से मुत्तफिक बिल्कुल हूँ, छोटी सी बातों में आपका मुत्तफिक हूँ। तो अगाल कहिड़ी ज़िक्र उठो गए पर अॻे ईअं हुया जीअं पुनः धोतल कपिड़ा, अॼु ईअं थिया जो जतन ॾींदुमि पाण में। कॾहिं त उहे हुयूं जो माण्हू असांखे फिदा हुआ, मुंहिंजी वेंदो असां सां मिलंदो। पाकिस्तान जे सियासत में असीं मर्कज़ी किरदारु अदा कंदा हुआसीं। ऐं लाहौर वियुसि, मुजीब हो, वॾियूं डिग्रियूं तफ़सील कढाई कईसीं। ऐं बंगाल जो भुट्टो साहब उते हो। सॼी दुनिया में सिंधी माण्हू सियासत में मर्कज़ी किरदारु अदा कंदा हुआ।
वंजून जे जदोजहद में असां मरकज़ी किरदार अदा कयो, असां इज़त हासिल कई, असीं उन्हनि क़ुवतुनि में हुआसीं जिन पाकिस्तान जे अंदरि डिक्टेटरी निज़ाम जी कबर कोठी ऐं उनखे उन वक़्त ताईं दफ़न कयो त मिस्र जो मरकज़ी किरदार। पोइ छा थियो? पाछा थियो अॼु बलोच अमल ही कोर्ट जी ॻाल्हि आहे, महिरबानी करे कोर्ट बलोच सरदार मुकम्मल ऐं मुतफ़िक़ तौर संद जे ख़िलाफ़, पठान सरदार मुकम्मल अजमल खटक जहिड़ो माण्हू, अजमल खटक जेको हीरो आहे, जेको शाइर आहे, जेको मुंहिंजो मेज़बान हो काबिल में, जेको जनरल रजीब जे साम्हूं टे कलाक जूं तारीफ़ूं कंदो हो, उहो माण्हू अखियुनि में विझो चवे त कुझु नहीं है, कुझु नहीं है, कुझु नहीं है, यानी का हया, को दीद, को शर्म कुझु न, एब्सोल्युटली न। मुंहिंजे मुंहं में खणी सिवा सदर साहब दावत ॾिनी, ऐं हुते वियोसि, ऐं हर जॻह वेंदो आहे, मुंहिंजे मुंहं में यारे अजमल खटक जो अखियूं हेठि थी वियूं, सलाम अलैकुम, ईअं हथ कई, मूं ज़ोरी हथ ॾिनो, ज़ोरी अल्ताफ़ में वेठो, तंहिं हथ ॾिनो मूं ढके वधंदो, हुन हथ ॾिनो मूं ढके, पर हुनजो हथ थोरो परे, माना हया ई छॾी। छो ये ॻाल्हियूं ॾिठो आहे कीअं? न ईअं न, ही सॼी दुनिया खां मां बेज़ार आहे, को असांजे पासे कोन्हे। हाणे जमहूरी तरीक़े की आहे, वरी फसदास ठीकु आहे, उन ते अचनि, पर माण्हू सभु बेज़ार आहे, उनजी सोच छा, इन ते गौर करूं। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त असां अटकल बिहार था लॻे कि अहिड़ियूं पॉलिसियूं इख़्तियार कयूं जिन जे करे माण्हुनि खे जाइज़ या नाजाइज़ तरह इहा शिकायत पए थी त सिंधी माण्हू असांजा ख़िलाफ़ आहिनि, बेवफ़ा आहिनि, पंजाबीअ जे साथ सां गॾिजी बलोचनि जे ख़िलाफ़ आहिनि, पठान जे ख़िलाफ़ आहिनि, ॿियनि माण्हू बंगालियुनि जे ख़िलाफ़। उहे सभु असां न विया, असां बंगालियुनि जे ख़िलाफ़ कतब आंदा वियासीं, असीं बलोचनि जे ख़िलाफ़ कतब आंदा वियासीं, असां पठाननि जे ख़िलाफ़ आंदा वियासीं, ऐं गवाह आहियां त पठान जूं लीडरनि जूं बेइज़तियूं कयूं वयूं असां सिंधियुनि जा। मुंहिंजो राजीव गांधी आयो इस्लामाबाद में, असांखे दावत हुई, वली खान ऐं सेक्रेटरी जनरल होसि, मूंखे दावत हुई, बिलोर साहब हींअर वेठो आहे कचरो वेठो करे, इहो हो नायब सदर हो, असीं सभु हुआसीं, माण्हू आयो, फोन आई वज़ीर अज़म जी, असांजो बाबा केॾी महिल अचूं दावत ते, चई त आपकी 11 दावतें थी, 3 कायम है, बाकी कैंसिल है। क्यों कैंसिल है? क्योंकि वहां बैठने की जगह नहीं है। गौर फरमायो, वज़ीर अज़म भारत आयो है, अवामी नेशनल पार्टी मरकज़ी किरदार थी अदा करे, ऐं मुंहिंजो अॼु करे पई, कुझु जेके अंगरदी करे हुकूमत ते खणनि था, असांजा बदनसीब माण्हू से उन्हनि खे ॼाणी मुंहिंजी डेलीबरेटली किन बदनसीब ऐं दुश्मन माण्हू जे चवण ते डेलीबरेटली उनखे इंसल्ट तारीख़ में ईअं त कोन थी, स्टेट्स में तव्हां कयो त माण्हू तव्हां कमु कयो, उनजा नतीजा ई न निकिरनि। इहे काइनात हलंदी आहे छा? तव्हां पीरी ॾियो ऐं बाहि न लॻे, तव्हां पाणी जा दर खोले छॾियो ऐं ॿोड़ न अचे, तव्हां सियारे जो कपिड़ा लाहे बीह रहो ऐं तव्हांखे ज़ुकाम न लॻे, मराए थो ज़िंदगी ॿी ॻाल्हि आहे, शइ हिन दुनिया में त अमलनि जा नतीजा निकिरनि। पोइ मूं मिठूं करे वरी हुनखे पटका लाहे, ऐं हिन यूसुफ जे हवाले सां ॻाल्हि उहो न कयो, पटका लाहे मूं वरी ॿी मीटिंग रखाई, मूं वली खान खे पचायो, मूंखे ख़बर हुई त ख़तरनाक माण्हू, ही उठ वांगुरु वेर वठंदा, इंतकाम वठंदा, सुभाणे हिननि खे त वज़ीरनि में कश आहिनि, पर सुभाणे जेका इक्वेशन बीहे थी, उहा मूंखे त ख़बर हुई न इक्वेशन कहिड़ी बीहंदी, हे सभु माण्हू थी विया। पटका लाहे मूं ॿी मीटिंग रखी, मूं एज़ाज़ अहसन खे चयो, जो मुंहिंजो दोस्त आहे मूंसां गॾु हो, एज़ाज़ खे मूं चयो बाबा हे चरिया माण्हू तूं ख़्यालु कर, ही तबाही मूं शाहनवाज़ जुमेजे खे चयो, मूं राव रशीद खे चयो, सभु दोस्त असांजा पंहिंजा दिल्ली में गॾु रहिया आहियूं, कोट लखपत में गॾु रहिया आहियूं, बाबा ही तबाही था कनि, हिननि खे चओ न करियो, तव्हां कहिड़े नशे में आहियो? बाबर खे पाया, जनरल बाबर, जनरल बाबर जो भई अॻी हूंदा ई कोन, हिन जी एडवाइस ते हैरान न करियो, डोंट डिस्ट्रॉय relationships which will take years to make and reconstruct again and may not be reconstructed at all.
वॾो दिमाग़ वॾो अक़ल धारियो थियण हाकिम जिथो चाही त दिलि बि हाक वारी रख न सर्दी रख न गर्मी रख तबीयत दरमियानी रख रती साईं चए सुखें थी मसनरी पसी कुख मडर ये सुख मिले आउट ऑफ एक्शन न थी वञ ऐं जे गम अचे त बर्दाश्त गम में बेहाल न थी ऐं ये सुख मिले त आउट न थी नशे में मस्त न थी तंहिंखां अॻु में तव्हां ॾिठो सही बलूचिस्तान जी असेंबली डिसॉल्व थी वई सभु माण्हू गॾिजी विया सिंधियुनि जे ख़िलाफ़ हाणे तहरीक था हलाइनि तव्हां पुछो यार पीर मज़र में छो आहे आउं हितां राति जो भॻो आहियां इस्लामाबाद वियो आहियां मूं पंहिंजे सेक्रेटरी खे हिदायत कई हींअर ई प्लेन में टिकट वठि आउं उते पहुतो आहियां मूं राव रशीद खे टेलीफोन कई आहे उहो जेरो वेठो आहे उनखे मूं पंहिंजे होटल में घुरायो आहे उहे वज़ेदार माण्हू असांजा सिंधी वज़ेदार कोन हूंदा आहिनि असांजो सिंधी वज़ीर थियो अलाजो मुफ्ती हुयो उहो वज़ेदार सभु मिनिस्टर सदर उन्हनि जो रवैयो असां सां सुभाणे नवाज़ शरीफ़ सां मिलंदुसि बिल्कुलु वज़ेदार सां मिलंदुसि सिंध जो माण्हू वज़ीर थींदो कीअं रहंदो क्या ॾिनो तव्हांखे मिसाल ॿुधायां मूं हिकिड़ो सिंध जो वज़ीर आला हो मूं हुनखे 200 टेलीफोन मूंखां पहिरियों ॾींहुं पुछियो तो फलाणे खे कोन चयो मुंहिंजो मोहतरमा मूं हुनखे 200 टेलीफोन कया बाक़ी 201 टेलीफोन कोन कयमि तंहिं ॿियो जो हुआ एॾा लॻा ऐं ॿियो मिसाल ॿुधायोमांसि मुंहिंजो एतराज़ असां आहे मूं सां गॾु जेल में हो आउं संदसि ऑफिस में वियुसि पहिरियों दफ़ो वज़ीर दाख़िला थियो पहिरीं मुलाक़ात जेल में ॿी मुलाक़ात वज़ीर दाख़िला आउं वियुसि वेठा वटि जनरल बन मुंहिंजो पहिरीं अकेलो ॻाल्हाए चयो मुंहिंजो कमु आहे मुंहिंजो कहिड़ो मुंहिंजो फैज़ जो उहो शहर ॿुधायो उते जेल में उहो मूंखे वञी शुरू थी वियो हम जो तारीख़ गाँव में मारे थे किसको शिकवा है गर शौक के सिलसिले हिजर की कत्ल गाँव में सब्जा मिले कत्ल गाँव से चुनकर हमारे अलम और निकलेंगे उस शाख के काफिले जिनसे सारी तरफ से हमारे कदम मुख्तसर कर चले दर्द के पास किसको शिकवा है गर शौक के सिलसिले सॼो ॿुधाए उन चाह जलाल सां हींअर वरी आउं पिया हुनजे फ्रंटलीअ ते पोस्ट ते मुंहिंजो बाबा शहर ॿियो ॿुधाए फैज़ जो अटेंशन हीअं करे सैल्यूट कई वेठो जीअं हो उन शख़्स में लम्हे जो हिकिड़े ज़रे जो एदाद अहसन जहिड़ो हो तहिड़ो हो ज़रे जो रतीअ जो उन माण्हू खे कस न लॻो वज़ीर बणजण जे करे हीअ राव रशीद मूंखां गॾिजी वियो इत्फाक़ सां प्लेन में मूंखे मिलियो पोइ सभु ॻाल्हि मूं मुंहिंजो चयोमांसि माफ़ करियो ख़वाते वेठो मुंहिंजो तुंहिंजी जेका लेटेस्ट अफेक्शन आहे उनजो अहवाल ॿुधाए जेल में ॿुधायो वरी सॼो दास्तान करे ॿुधायो रवायत में वज़रदारी में ज़रूरु फ़र्क़ु आहे तव्हां उहो राव रशीद खे घुरायो भाई कहिड़ो कहर था करो वरी मुसीबतूं था पैदा वरी बलूचिस्तान उनखे कुटी खणे वरी न्यारी शिकायत वरी बलूचिस्तान केरु अव्हांजो दुश्मन तो अव्हांजे सलाह ॾे इहो मुसीबत था पैदा कयो चई त इहो आहे अटॉर्नी जनरल आहे उहो थो करे मूं हुनखे फोन कई कि तुम इधर आ जाओ वरी हुन वटि वियसि तंहिं वरी ख़ुदा बख़्श वरी खे फोन कई बाबा मुंहिंजो ॿियो कोन्हे नवाबज़ादे खां पुछो ऐं वटि फौरन वियसि वली ख़ान खां पुछो फौरन वियुसि नवाब हुनखां फज़लुर खां पुछो सॼो इस्लामाबाद नताड़ियो मीटिंग कईसीं मिठियूं आजूं बीचूं करे चई चऊं भेण हिन ॻाल्हि ते विया त रिट्रीट करे असांजो करियूं था वरी राव रशीद घुराइनि वरी मिनिस्टर घुराइनि वरी मुज़र सां कराइनि ॾेठ वञी छा कयोसीं जिद छुटी बेनज़ीर रिट्रीट कयो वरी कॉम्प्रोमाइज़ कयो परियां उता सुञाणप ॾेने में ॼाणे कोन आउं घोट जी पुफी सभ खां वॾी घोट जी पुफी पाकिस्तान में आउं आहियां हर दौर में पठाणनि खे ठाहियोसीं बलोचनि खे ठाहियोसीं अब पीपल पार्टी खे बलोच ठाहियो न मार्शल लॉ ईंदी मुल्क छो मार्शल लॉ ईंदी मार्शल लॉ ईंदी मार्शल लॉ न मञी अॼु इन्हनि ॻाल्हियुनि जो सबबु बिल्कुलु वाज़े सबबु आहिनि तारीख़ पाण खे दोहराए थी ऐं मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त मूंखे कभी अंदेशो आहे त तारीख़ पाण खे वरी दोहराईंदी असुलु मसइलो इहो न आहे त अॼु छा थियो आहे हे तव्हां थोरियूं जेतिरो भोरा पसी भुलिये रातियूं यूं घड़ियूं जेतिरो ईंदियूं हिकु तारीख़ में जेकी पाण सां थियो आहे सो त कुझु कोन्हे ऐं ॿियो खां ॿी जंग अज़ीम जी तारीख़ हेसि ताईं पोलैंड की लड़ाई ऐं बेल्जियम ऐं फिनलैंड की लड़ाई लिखी है वो तव्हां पढ़ियो अख़बार में ईंदी
सिंध जे माण्हुनि कोई शऊर अचे नंढियूं पिचकड़ियूं ॻाल्हियूं ऊची बेज़ारियूं ॻाल्हियूं करे मैं बेहोश करणु हुकूमतूं जॾहिं चकर में ईंदियूं आहिनि जॾहिं तारीख़ जा चंगाण थींदा आहिनि जॾहिं तारीख़ जूं बेपनाह ऐं बेलगाम क़ुवतूं हिक ॿिए सां टकर खाईंदियूं आहिनि पोइ छा थींदो आहे उनजो तसवर मूं यूनिवर्सिटी में तकरीर में चयो सिंध में ऐं पाकिस्तान में जो वॾे में वॾो ॾुकार आहे सो आहे तसवरनि जे फ्रेमवर्क जो ॾुकार माण्हुनि खे तसवर कयो ये मुझे छाछरे वाले उदाजे मानो के अब पेरिस शहर ये थी पेरिस वो बेपू खासे में हूँ अच्छा वो हैदराबाद के न बाबा हैदराबाद तो वो कराची के न बाबा कराची को व्यूज हम के तस्वर जे अच्छे तो हिन मुल्क के मानव के तस्वर को अच्छे तो सियासत की बेरहम की दिया सियासत का धारा एक पिचकड़ा बयान फलाना अखबार में सीखूं घड़ियों के एक तो सीखूं के बस जॾहिं हिटलर जी आर्मी चढ़ी हुई जॾहिं 48 डिवीजन सां मर्कज़ ते हुन हमलो कयो तॾहिं चईं ॾींहं जे अंदरि 200 महिल फ़ौजूं वधी हुयूं जॾहिं जनरल बुडेरिन जूं टैंकूं वधी हुयूं केरु थो इलेक्शन खे कसमनी पुछनि की भैया कौन है असांजा हिंदू दोस्त हुआ मोतबर पे वेठा हुआ तारीख़ जी बेरहम ॿूड आई लुड़ी जा निशान नथो लॻे मूंखे त उन्हनि खे अहमदाबाद में वेंदो आहे हिंदुस्तान मूंखे उन्हनि जी क्यास हे हुआ जंहिंखे तसवर कोन हो सुभाणे छा थी मसालो इहो न आहे पोइ मज़मून लिखियो ऐं अलाए किन पढ़ियो न पढ़ियो पोइ लिखियो हाण सिंधियुनि जो छा थींदो त मुंहिंजे हिकिड़े दोस्त चयो त असुलु सुवाल इहो न आहे त हाण सिंधियुनि जो छा थींदो असुलु सुवाल इहा त हाणे रसूल पढ़ी छा थींदो त सिंध खे त ॻाल्हि त बोलो थो रसूल जी फिक्र कयो आहे ऐं वज़ीर कोन थींदुसि ॿियनि कीअं हलंदो वज़ीर थियण जो रोज़ जो मज़मून लिखे सिंधियुनि खे छा जी मौज में वेठा आहिनि खायो पियो डंडा ॾियूं छा वो लिखियो पियो आहे मुंहिंजो मज़मून लिखियो पियो आहे उन अकल जे तीर जो जेको दरिया वाहियां अकल जो उहो लिखियो सिंध खे कुझु कोन्हे असुलु मसइलो सोच पई हाणे मसइलो रुगो ही न आहे अॼु छा थो थिए ॿियो बि आहे लॉ जो बि आहे अमेंडमेंट जो बि आहे लॉ जी वॾी रेंज आहे आऊं बि इत्फाक़ सां वकील आहियां ऐं इत्फाक़ सां आऊं कॉन्स्टिट्यूशनल ऐं आइनी वकील आहियां मुंहिंजो धंधो आइन सां पर उहो जुदा ॻाल्हि असुलु मसइलो आहे त सुभाणे छा सुभाणे उहे साॻियूं पॉलिसियूं जेके हिन खां अॻु में असांखे हिते वठी आयूं आहिनि बेन जॉनसन चयो आहे त जेके इहो अॼु खे सम्झणु चाहींदो त इहो जांच कर त कल्ह खां वठी अॼु ताईं कहिड़ो रस्तो वठी आयो आहीं त पोइ तो ख़बर पवंदी त अॼु खां सुभाणे जो रस्तो कहिड़ो ॿिए माण्हू चयो आहे लातिनी चई त मूंखे अॼु खे सुञाणण जे लाइ इन खां सवाइ ॿियो को वसीलो कोन्हे तव्हां ॾिसां त कल्ह छा मूंखे वसीलो आहे कल्ह खे सम्झण खां सवाइ अॼु खे सम्झण जो सुवाल ई बदल पाकिस्तान में गुज़िरियल 50 सालनि जी गुरू का तारीख़ लिखी वई आहे 1970 खां वठी अॼु ताईं के तारीख़ी हक़ीक़त उन मां के नतीजा कढिया विया मक़सदु इहो बीटी में केरु चूंडो बीटी में केरु चइबो ऐं सीट दड़े वारी केरु खणो ऐं हितां तक में कबूल शाहिद या कबूल शाहिद ॿियो माण्हू सॼी कुल काइनात इहा आहे हिन तक मां केरु कढंदो सुभाणे हू ईंदो हू कोन ईंदो टिकट चुकाए मिले या हेठि ईंदी टिकट ते घणा पैसा लॻंदा ऐं हिन तक ते ख़र्च घणो कुल मसइलो जेको सिंध जे वॾे वॾे माण्हू जो मसइलो टिकट कंहिं में ॿियो सभु बकर आहे ॿिया सभु कूड़ा आहिनि ॿियो सभु बान आहिनि ॿियूं ॻाल्हियूं असुलु मसइलो टिकट आहे सुवालु आहे त हीअ टिकटूं मुकटूं जॾहिं विड़ाइबियूं जॾहिं अतर विझी ईंदा जॾहिं मोलावा शरीफ़ पुछंदो कोन ऐं जिते हेठि वञे सरकार छा था कनि मोलावा इन ई फनकारीअ सां इन ई क़ाबिलियत इन काहत इन फसाद ऐं बलागत सां पाण खे मुतमइन कंदो अदा आऊं पाण ॻाल्हायां हिन सां ॻाल्हायां ऐं बाक़ी इन खे ॻाल्हायो हूंदो कुझु कोन जॾहिं मूं लाहौर में तकलीफ़ कई बेनी साहब हुआ मुंहिंजो बेनी साहब अॼु तूं थी ॻाल्हाए सुभाणे असां सां ॻाल्हाईंदो तुंहिंजो मुश्तंदो वज़ीर जंहिंजो को तालुक सिंध जे माण्हुनि सां कोन हूंदो को जमहूरी जदोजहद सां तालुक कोन हूंदो जंहिंजो को वास्तो कोन हूंदो सवाइ शिकार करण जे रणूं खणण जे ऐं पुलिस जे गुंडनि सां माण्हू मारण जे उहो माण्हू असांजे क़िस्मत में मालिक उहो थींदो पॉलिसी उहो डिसाइड कंदो तूं कान कंदी तूं हिते वेठी असुलु सुवालु आहे त सुभाणे हिते छा थींदो असुलु सुवालु आहे त सुभाणे पॉलिसी कहिड़ी हूंदी हाणे पीपल पार्टी पॉलिसी मूंखे वणे थी छो बराबरि चयो कॾहिं जो त ईंदो ई कोन पावर में कॾहिं जो छो पावर में अचे ज़रूरु ईंदो पक जान
पर फर्ज कर तो पहले जनो पहुंचे तो जेके पावर में ईंदा उन छा कर सागी पगार में कम करो मसलन आम बटे सवाल छा पानी जो एग्रीमेंट जो है वो नई हुकूमत के बोले मुजफ्फर शाह जी हुकूमत जे पेजी हुकूमत पानी जो एग्रीमेंट जेका इलेक्शन में नई कुवत अचण वारी आहे जेके पार्टियूं बीठियूं आहिनि ये एग्रीमेंट करणा तैयार आहिनि त असीं पाणी जो एग्रीमेंट कैंसिल कंदियूंसीं छा टिनी ॿई धुरियूं या ॿिनी मां हिकिड़ी धुर या टी धुर जेके पॉलिटिकल पार्टियूं मैदान में आहिनि उन मां कहिड़ियूं पार्टियूं आहिनि जे एग्री कनि त असीं पाणी जो एग्रीमेंट सही न कंदासीं नंबर 1 नाणी जो एग्रीमेंट सुध हुनजी जो काराबाग डैम जे बारे में छाकाणि अॻूणी हुकूमत काराबाग डैम लाइ पैसा रखिया हुआ छा उहा पॉलिसी कायम रहंदी फारूक गुलज़ारी वारी या काराबाग डैम लाइ वरी रीएलोकेशन कोन थींदा असांजे मोहतरम में महबूब पाकिस्तान जी जमहूरी पार्टी एमक्यूएम सां वरी छा कयो वेंदो या कोन कयो These are specific questions and they need specific lives. यम असीं करीबा यम मां कुझु कोन थींदो तकरीर नारे तकबीर अलाह अकबर असांखे ई कुझु वरी वरी नए क़िस्म जा नारे तकबीर अलाह अकबर थोरा छो त वञूं वरी जेल में मूंखे मोला बस मिली थिया मुंहिंजी उसमें चयो त मोला बस खे महिनत कर त अॻ में असांखे गैरेंटी ॾे त असांखे वरी कंहिं सुठे क्लास में रखंदा या वरी असांखे उहो जेको हरामी उहो ख़ैरपुर जेल जो सुपरटेंडेंट पंहिंजे हवाले करे छॾींदा जो उहो हरामी चए न हिनखे अस्पताल में वठी वञण का जनाब कानूनी नहीं ऐं हिकिड़ो सर्कुलर हो that Rasubas Palijo should be taken to the hospital if his life is really in danger. Only when it is guaranteed that I am going to die, only in that case I will be taken for the sake of family to a hospital. दुनिया की शबीर किला मेहरबान हुआ पंजाब पान में स्वामी जो को दुश्मन बने मौला बख्श जी सरकार फैसलो कयो त कैदी खे ॿुधो रिकॉर्ड कयो समझो मौला बख्श फैसलो कयो त कैदी खे अंग्रेजन के कायदन के बरखिलाफ अयूब दे अचो अयूब जो कैदी ता हो सवाल अयूब दे कायदन के बरखिलाफ नई अवामी जमहूरी रीत ऐं रस्म मुताबिक मौला बख्श फैसलो कयो त कैदी आईंदे कोर्ट में पेश ही न कया वेंदा मिर्गे जासूसी वारा से पेश न कंदासीं पर मौला बख्श चयो त जेको गॾह जे केस में बदिजी अचे उन जो कोर्ट में पेश थियण लाज़िम नाहे असांखे 2 साल कोर्ट में पेश न कयो कोर्ट में पेश न थियो असांखे डबल हथकड़ी वठी काहे वेंदा हुआ पटन ते वेठा हूंदा हुआसीं पटन ते वेहण लाइ जॻह न हूंदी उहो बि असां वञणु बंदि करे छॾियो असां मुखालफ़त कई न असां वरी न ऐं जेल में मूं बेगम साहब खे पैगाम मोकिलियो पहिरियों बाबा असीं वियासीं पार्टी असांजी पार्टी सिंधी आहे गुजरात प्रोग्राम पार्टी असीं अॼु बि सिपाही सुवाल आहे सिपाही जे मां को फ़ाइदो थिए छा ईअं थींदो सुबुह वरी टोड़ो नीचे में वरी धंधा उहे कया वेंदा जल्दी दफ़े कया था ऐं अॻी दफ़े कया था वरी हुकूमत किरे वरी मौला बख्श अॻिते ॻोल्हो ज़ुल्म तंहिं बंदे सां न अरे अबा मां हथनि सां कयो आहे की चऊं पिया त किरंदव ऐं वरी मज़लूम थियो विचारो पर ॿ दफ़ा मज़लूम थियो टियों दफ़ो मज़लूम थियण जो इरादो आहे या कोन्हे हिन जो अवतार साफ़ थियनि सलाह सां मञो असीं चऊं था Sindh is in danger, the motherland is in danger, Pakistan is in danger. तभी तो वो पंजाब को समझ जाओ, you are in danger. हम तो डूबेंगे सन, तुम भी नहीं डूबेंगे. तमाम संजीदगी के साथ मसले के गाल छान, दहशतगर्दन संठास ही हो, या कौम पर के इतने चारे को आम कौम पर सुनाए. हम वतन दोस्त कौम परस्त माना कौम जी पूजा कर खुद ही शुरू हो मुझे लफ्ज़ से गौर करो अखबार में नोट कर आम कौम परस्त ना आम वतन दोस्त है अंग्रेजन कहवा माय कंट्री राइट एंड रॉन्ग आई विल सपोर्ट दैट कंट्री असी कहवा नो असी गलत ऐं सही इन्हीं ॻाल्हि में पंहिंजे कौम जे वॾेरनि जी तारीफ़ न कंदासीं असीं फ़क़ति तॾहिं ताईं कंदासीं जॾहिं उहे हक़ ते हूंदा जॾहिं उहे इंसानियत ते हूंदा जॾहिं उहे सभिनी क़ौमुनि जी दोस्ती जे वाक़े हूंदा जॾहिं उहे सभिनी इंसान जे भाइबी जे फ़ाइदे हूंदा तॾहिं असीं पंहिंजी क़ौम खे फ़ाइदो कंदासीं वरना असीं पंहिंजी क़ौम जे हुकमरान जी ताईद न कंदासीं
तंहिंकरे यूरोपियन शाउलिस्ट नेशनलिज्म तंहिंखे अवामी नेशनलिज्म बिल्कुलु रद्द करे थी। असां रद्द कयो अमलन। बंगाल जी मुखालफ़त हुई, असां बंगाल जी ठाही। बलोचन जी बर्बादी थी, ऐं बलोचन जो वकीलो स्पेशल ट्राइब्यूनल में गॾु। पठान की मुखालफत थी, असली पठान असली हम सोखन फैन में गालिब के तरफदार में तंहिंकरे हक परस्ती के बुनियाद सच्चाई के बुनियाद असली पंहिंजे वतन जा ख़ैर खाई छा ईंदड़ के हुकूमतूं पंजाब के हुक्मराननि सां हिन क़िस्म जी ॻाल्हि वरी कंदियूं त हे त बदमाश ॾिसो असीं सुठा माण्हू अॼु तव्हां सां गॾु आहियूं, असांखे हुकूमत ॾियो, हे सभु हरामियुनि खे मोचाड़े जेल में रखूं था। छा इहा सोचबाज़ी सुभाणे कई थी या इहे कई हुई? वरी असांखे अंगार जो कांधो करे वॾा उमार करे पेश करे ऐं पंहिंजी नौकरी वधाए वेंदी, ईअं वरी कयो वेंदो छा आहे? या जेके ॻाल्हियूं हाणे कयूं वञनि थियूं तंहिंखे ऑन कयो। भेनरूं भाउरो, हे ॾाढा सवाल मसइलो वज़ीर सां कोन कयां, हिकिड़ो वज़ीर खे दुहाराए छॾियो, वरी ॿिए वज़ीर खे किराए छॾियो। छो? अखियूं बंदि, सुम्हनि, बुकनि, उमजुनि, मामला जूं अधा बोड़ा वखिशावतों में रबेहम वला समेहम वला अब्सारिहिम। अखियुनि के पर्दा, अखियुनि के कननि के पर्दा, न सोचण न समझण, रुगो नारो। समझीदा सवाल आहिनि। ऐं आउं पंहिंजे दोस्तनि जे तलस सां चवां थो त ॻाल्हियुनि ते गौर करणु खपे। पॉलिसियूं कहिड़ियूं थींदियूं तुंहिंजी पढ़ाई के स्पेसिफिक जनरल न गारंटीज़ घणियूं आहिनि। सिंध के बचाइणो आहे, पाकिस्तान के बचाइणो आहे, जमहूरियत के बचाइणो आहे, मुख़्तलिफ़ क़ौमनि जी दोस्ती के बचाइणो आहे, पाकिस्तान में इंसानी राइट्स के बचाइणो आहे, मुख़्तलिफ़ क़ौमनि जे माण्हुनि जी दोस्ती के वधाइणो आहे। त जनरल स्पेसिफिक ठोस क़िस्म जी पॉलिसीअ खे तइ कयो वञे, उन जा नफ़ा ऐं नुक़सान बर्दाश्त कया वञनि। रुगो मीठा मीठा तू कड़वा कड़वा तू मीठा मीठा हड़प ईअं न थियणु खपे। जेकी तव्हां पॉलिसी खे बीठायो, मसलन लेबर पार्टी हुई, तंहिं चयो बाबा कि असीं इक़्तिदार में आयासीं त असीं एटम बम गैर मशरूत तरह असीं एटमिक पावर खे डिस्ट्रॉय कंदासीं। पोइ उन्हनि खे रद्द करे छॾियो, उन्हनि इलेक्शन हाराई, पोइ असीं न ॻाल्हि बीठी। तॾहिं माण्हू खटनि था, इहो रोज़ सजो कयो कयो छो? पॉलिसी कान्हे, बुनियाद कोन्हे, स्पेसिफिक प्रोग्राम कोन्हे, रुगो खटूं हितां चपड़ हितां करे हितां खाए पी पटे भुटो साधो पटे खोए वरी हिन पेट भरे थो पाण शइ मोरनि जहिड़ो मुड़ुसो रुगो वॾेरा ठही वॾा अयूं दहीर दहीर जेके मिरू मिरू जेके आहे कारा मिरू ते वधीक कारा मिरू थिया, उहे रंग वधीक कारा थिया, खाधऊं खुला थिया, बदारा थिया। हिन ग़लति पाकिस्तान चवां थो भुटे साहब अपने कुल न हो, बेनज़ीर अपने कुल ना है, रसूल बसपरी जो अकले कुल ना है, असां को अकले कुल कोन्हे। हिन मुज़मिन खे अकले कुल नाले शइ थींदी कान्हे। हाणे उनजी नेक्स्ट पॉइंट ते जाऊं। फारसी वारे चयो आहे पीरा न बि पढ़नि, मुरीदा बि पढ़नि, पीर कोन उॾामंदा आहिनि, मीर उॾामंदा आहिनि, मुरीद न उॾाईंदा आहिनि। हाणे ॿियो आहे असां अवाम, साईं जीअं तूं असांजो मुर्शिद बि तूं, असांजो कुतुब तूं। यानी सुभाणे मूं त चर्चे में चयो जाम साथ करी ईंदड़ इलेक्शन हूंदी त इंशाअल्लाह जाम साथ करी तो बाकायद थी वरी पीपल पार्टी जो जालो थी मैदान में ईंदो आहे, वरी पीपल पार्टी जो वॾे जे रवायत अॻिली क़ाइमु आहे। कहिड़ो माण्हू कहिड़ा बदमाशियूं करे, साज़िशूं करे, हराम तंदियूं करे अची ॿिए पीपल पार्टी जे बोर्ड जेका इलेक्शन खे टिकस ॾेई छॾी ऐं टिकस ॾिनई माण्हू चथा टिकस चई छा थियो मज़ो अलॻि ॾाढो थोरे बराबरि यूस जो पटी कोन्हे पर टिकस हुनखे मिली। ही सॼियूं जेके माण्हुनि खे पुछिबारूं लुकनि उहो टिकस ते छको हणण वारा ज़िमेदार आहिनि, मुजरिम आहिनि जिन पंहिंजो अक़ुलु इस्तेमालु न कयो, दिमाग़ इस्तेमालु न कई, अंधनि वांगुरु अंधा थी अखियूं पूरे हुननि ग़लति पॉलिसी ताईं कई ऐं हुननि खे मौक़ो ॾिनो तो पाण खे ग़लति ॻाल्हि। तो ही हाकिम नाहिनि, चवंदा आहिनि त माण्हुनि खे हुकूमत इन क़िस्म जी मिलंदी आहे जहिड़ी हुकूमत जा हू लाइक़ हूंदा। भुटू बोल जो दले जानवर आउंस अमा मां को भुटे साहब जेतिरो आउंस ॼाणे जेतिरो आउंस ॼाणा तारीख़ रिकॉर्ड मूं पहिरीं भुटे साहब जो वकील थियो सैयद अली भुट्टो रिकॉर्ड कया मुंहिंजो तव्हां मुंहिंजी एनालिसिस हुई 73 भुटे साहब के बारे में मूं सॼो तव्हां अॼु मज़मून पढ़ो त मूं हक़ थियूं कहिड़ियूं कयूं, मूं क़दम क़दम ते पेशकशियूं कयूं आहिनि, पेशगोइयूं कयूं आहिनि ऐं पेशगोइयूं कंदो आहे। पॉलिटिकल पेशगोई करणु मुंहिंजो धंधो आहे जीअं डॉक्टर कंदा
हूं कयो ए लिख हाणे आउं वरी पेश कोई थो करे त जेकर अॻूणियुनि पॉलिसियुनि खे बरक़रार रखियो वियो मौक़े परस्ती ऐं हॉकिज़म मिड़े कम ते पायो पीपल पार्टी जे वो पार्टी एमपीओ जो वो पार्टी न ठहे त हक़ीक़ीअ सां चओ हक़ीक़ीअ सां चयो हुन सां ॾिठियूं ॻाल्हियूं कयो वरी हुन सां ॻाल्हि कयो वरी हुन सां ॻाल्हि कयो चवंदा भुॻड़ वारो धंधो कयो इन सां आरज़ी हुकूमतूं मिली सघनि थियूं क़ौमनि जूं तक़दीरूं बचाए नथियूं सघनि क़ौमनि जे तक़दीरनि लाइ वॾा अकुल खपनि नीपरियूं शेपरियूं वार्ड पॉलिटिशियन हिकिड़ो इलेक्शन डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड जे खटाइण लाइ जेके तरीक़ा ऐं जेका ज़हनियत ऐं जेको तरीक़ेकार खपे सो हुकूमतूं ऐं बादशाहियूं बचण जे कमु न ईंदो बादशाही धंधो ॿियो आहे रमूज़े सल्तनत ख़ेश खुसरवादान सल्तनत जा जेके कारोबार आहिनि तुंहिंजा दिमाग़ वॾो खपे वॾो उणियाई आणी मेलियो मोन मखदूं साता सुध नटीन जिते बह बीध करे जिते स्टेट्समैनशिप खपे गानाई खपे तारीख़ जो शौक़ खपे अखलाक खपे तहज़ीबनि जे उतार ऐं चढ़ाव जी ॼाण हुजे गहरी ऊनी सतरफ़ी मैनी साइडेड एंड मैनी रॉन्ग हर शइ खे ॼण माण्हू इल्म खे पी वञे पोइ जेका तख़लीक़ी पॉलिसी अख़्तियार करणु खपे उहा आहे जेका डबे अरसे ताईं हलाई हिन चई वेंदी उहा अख़र ॾेई तंहिंजे करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे असीं सभु माण्हू पंहिंजे तर्ज़ फिक्र ऐं तर्ज़ अमल में तब्दील आहियूं बुत परस्ती बंदि करियूं सही पॉलिसियुनि जी हिमायत करियूं पठान जी ॻाल्हि ॿुधायूं हिकिड़ो पठान बीठो इलेक्शन चई भाई साहब मैं इलेक्शन में खड़ा रहा हूं जिस भाई को एतिरा जो खड़ा हो जाए तो हिकिड़ो उथी खड़ो बीठो चई बात करो लकड़ा तो मैं ठगा देंगे मथे में उखड़ी गई चई इस बात की जिस भाई साहब की बात सुनी अब किसी दूसरी भाई को एतराज करना हो तो वो पेश करें सबने जो सब तय करे भाई साहब जेके बयान करता है वो भाई साहब उसे लड्डू दो वो भाई साहब करी दो भरी दो बिठो हाथ समझो ये पॉलिटिक्स ना तो आसान तमाम गौर करण शुरू करो तो केड़ी पॉलिसी जी हिमायत तमाम हिकु माण्हू बुजुर्ग आऊं आहियां छो तो मुझे बुढ़े साहब चयो तू पीपल पार्टी जे अगेंस्ट संबंध कम कर मुझो ही धंधो हलंदो ही कोन आऊं तव्हांखे हर मुक़दस शइ जो कसम खणी थो चवां मूं बुढ़े साहब खे चयो साईं ही फार्मूला हलंदो हुन मूंखे सम्झो ई चयो आहे मूंखे कीअं हलंदो कोन हलंदो मूं 17 सूबनि जो ख़तरो चयोमांसि हुन चयो मुझे फार्मूला वर्कबली कोन्हे एक्चुअली ना तूं सही तारीख़ पढ़ी मूंखे ख़बर ई हलंदो ई थी वेंदो वर्कबल फॉर्मुलेशन थियणु खपे इक़्तिदार के हर के कुल न समझणु खपे आमी सब माण्हू जेके कंहिं न कंहिं हद ताईं ज़िम्मेदार आहियो तव्हां मां हर जेको अंधे अक़ीदे में आहे जेको चए थो त मुंहिंजो जेको आका आहे सो ठीकु आहे उन जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए अवामी तरीक़े वारो चए अदा तनक़ीद थियणु खपे तनक़ीद जो ॻाल्हायो अचो ठहूं बाक़ी अदा रसूल परे जे हिकु जी वेड़ी हुई इन ॻाल्हि छॾ इन ॻाल्हि खे ॿी ॻाल्हि पीपल पार्टी बाबा मौला हुजे पीपल पार्टी इन ॻाल्हि तो वॾा माण्हू ई छॾ ॿी ॻाल्हि सिंधी क़ौम जे बारे में ॻाल्हाए अब फलाणे साईं साईं जाने साईं जे बारे में हादी आहे पर इहा ॻाल्हि छॾ पर ॿी ॻाल्हि पोइ फ़ैसिलो थी थियो जे मुआरो पीर जेको सोच आहे सोरहं न मरे उन त ग़लती कई कान्हे ई कई त ख़ैर जी ॻाल्हि आहे तूं ॿी ॻाल्हि जेसी इहा ॿी ॻाल्हि हूंदी तेसी कुझु न थींदो अचो त दलील सिखूं अचो त बहस करियूं अचो नेशनल डिबेट करियूं अचो त गॾिजूं अचो इख़्तिलाफ़नि खे सम्झूं फसीली बंदि करियूं दलील दलील कुरान चए थो फहातु बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन जे तव्हां सचा आहियो त दलील आहे गिला छा फसरी छा आहे दलील दलील सबूत अकुल फहम अदराक हे हमारा पंहिंजा याद आहिनि से ॾुखिया अवसर आहे पर एॾा ॾुखिया सच ॿुधायां अंदो डॉक्टर जो वठोड़ो जो पहिला हर वक़्तु ॾुखियो आहे याद रखण छा आहे फैज़ सेवा हर चार अगर को चार गरी से गुरेज था हर चार अगर को चार गरी से गुरेज था वरना हमारे दर्द बहुत लादवा थे ये